दादलागारी जे ॻोठ बच्चू दड़ो जो रहवासी मच्छी जो शिकार कंदे दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। समाजी कारकुन आरिफ गुज़िरियल ॾींहुं मच्छी जे शिकार दौरान संदसि दिल हरकत करणु बंदि करे छॾी, जंहिं सबबि हू फौत थी वियो। फौतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। मोरो भरिसां जमाली रेलवे फाटक वटि पुलिस गश्त दौरान मुबैना ॾुआरनि सां मुक़ाबले जी दावा कई आहे। फायरिंग जी ॾे वठि में हिकु फोरू गुलाम सरवर लाशारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कंदे खेसि इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त संदसि साथी फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि फोरू शेरी खां फुर करे रहिया हुआ त गश्त दौरान वाक़े वारे हंधि पहुतासीं जिते ॾुआरनि सां मुक़ाबिलो पेश आयो आहे। नौशहरो फ़िरोज़ ज़िले जे ॻोठ प्यारो ख़ान पंवर में रोड रस्तनि जी सहूलियत मौजूदु न हुजण सबबि इलाइक़े वासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ॻोठाणे दरिणी बख़्श जे जनाज़े खे खणी वेंदड़ ॻोठाणा बरसाति जे बीठल पाणी ऐं फुट मां संदसि जनाज़ो खणी विया। ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त इलाइक़े में रोड रस्ता ठाराए ॻोठाणनि जी परेशानी दूरि कई वञे। नवाजतोई शहर जे साबिर शाह मोहल्ले मां गुज़िरियल राति नामालूम हथियारबंद हसन ख़ासकली जे घर ॿाहिरां बीठल संदसि कार मथां गोलियूं हणी फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते रिपोर्ट दाख़िल, पुलिस कख भञी बीणो न कयो। कंडियारो भरिसां ॻोठ अलण कलेरी में घरू अणबणत तां 16 वरियनि जे नौजवान फरहान कलेरी ज़हरीली गोरियूं खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। वारसनि पारां नौजवान खे इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक़ कई वई। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले।